नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे नई दिल्ली का खबर ॾींदा आहियूं त चौमासे जी शुरूआत में ही ॾखण एशिया के मुल्कनि भारत, बांग्लादेश और नेपाल में बरसातूं, तूफ़ान और बोड़ सबब फौतियुनि जो अंग 200 खां मथे थी वियो, जॾहिं त टिनी मुल्कनि में बेघर थींदड़ माण्हुनि जो अंग 10 लाख खां वधी वियो आहे। हलंदड़ महीने जी शुरूआत खां थींदड़ बरसातुनि सबब भारत में 110, नेपाल में 117 और बांग्लादेश में 80 खां मथे माण्हू फौत थी विया आहिनि। लाॻीतो बरसातूं ऐं सामूंडी इलाइक़नि में 4 सबब बोड़ जो पानी रिहायशी इलाइक़नि में दाख़िल थी वियो आहे, जंहिं सबब भारत में 3 लाख, नेपाल में 5 लाख और बांग्लादेश में 2 लाख माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थियणो पियो। टिनी मुल्कनि में सभिनि खां वधीक फौतगियूं करंट लॻण, मिटी जो चिपूं किरण सबब, जॾहिं त रोडनि ते लॻल वणनि ऐं लॻल बोर्डनि सबब फौतगियूं थियूं आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।